मोहतरम वालदेन, जी तो असी स्कूल के अंदर ॿारनि खे कुरान पाक भी पढ़ाईंदा आहियूं। ॿारनि ने काफ़ी याद भी कयो आहे। पुट सूरह मुल्क याद है तव्हांखे? चलो इतां पढ़ी ॿुधायो बाबा। सुमर माशाल्लाह। तव्हां पढ़ी वेंदो पुट? चलो इतां पढ़ो भला। इज़ा उल्कू फीहा समिउ लहा शहीकन व यतफू तकादु तमय्यज़ु मिनल गैज़ि कुल्लमा उल्किया फीहा फौजुन सलाम हज़नतुहा अलम यातिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीरुन फ़कज़्ज़बना वक़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शैइन गुनो क्यों माई बे शाबाश। इता तव्हां पढ़ो पुट। वक़ालू लौ कुन्ना नस्मउ औ नाक़िलु मा कुन्ना फी असहाबिस सईर। माशाल्लाह तव्हांखे याद आहे। चल शाज़िब तव्हां ॿुधायो पुट। इतां पढ़ो। फ़तरफ़ू बिज़ंबिहिम फ़सौक़न लिअसहाबिस सईर इन्नल लज़ीना यख़शौना रब्बहुम बिल ग़ैबि लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर वासिउ क़ौलकुम अबजरु बि इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर अला यअलमु मन ख़लक़ व हुवल लतीफ़ुल ख़बीर हुवल्लज़ी जअल। बस पुट माशाल्लाह माशाल्लाह काफ़ी तव्हांखे याद आहे। खुशी थी त स्कूलनि जे अंदरि कुरान शरीफ़ भी पढ़ायो वञे थो। इहो तमामु घटि आहे। ठीकु आहे। तव्हांखे पढ़ाईंदा आहियूं न कुरान शरीफ़। इंशाअल्लाह तव्हां 5 क्लास में जीअं पहुचंदव न, 5 क्लास में तव्हांजो कुरान शरीफ़ भी सॼो पढ़ियल हूंदो। उन सां गॾो गॾु तव्हांखे काफ़ी सूरतूं भी असां यादि कराए छॾींदासीं। सो हिकु दफ़ो पंहिंजे लाइ सुभान अल्लाह चओ बाबा। माशाअल्लाह ज़बरदस्त।